जागो था कुरान करीम बुधो पिया पकड़ थी राजा मशीन हलंदी तो पकड़ भी ना पखो ना कुरान बुधाइणो आहे न कुरान जी रहमत आहे कुरान जो जोश आहे कुरान जी ताकत आहे ही वो कुरान आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल फरमायो आहे लहू अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहू ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह ज़ुबान मुस्तफ़ा मां जॾहिं निकितो आहे त उन क़ुरान खे जेको ॿुधंदो वञे क़ुरान जो हाफ़िज़ थींदो वञे कंहिंजो पावर आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जो कंहिंजो पावर आहे जवाब ॾे जो क़ुरान सचो आहे ॿुध शान मुहम्मद जो क़ुरान सचो आहे ॿुध शान मुहम्मद जो जहान मोहम्मद जो जहान मोहम्मद जो कुरान सचो आगे बुध शान मोहम्मद जो मौजू एतिरो टिड़ी वेंदो सॼी राति लाइ वेहण जो मूड वारा छा ख़बर ई नथी पए अल्लाह ताला जे सोणे नबी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जागो था सचो घर खां निकितो आहे गॾ ते चढ़ियो आहे मानी ताज़ी पचराए खई आहे शरबत ठाहे खयो आहे उन ॻोठ वटि पहुतो
जगह के पण सा बधवा खाधे पांजे के पण जे डारी में टंगियो पाण उन पण जे हेठो आरामी थियो अखड़ी बूटिया रब जे कुरान बुदा फअमातहुल्लाहु मिअत आम मा अल्लाह पांजे नबी उज़ैर के 100 साल जी निंद्री लई छलिया घड़ी निंद्र दुनिया वरी जो घड़ी निंद्र दुनिया अल्लाह जे कुदरत दे निहार को जमी से भाड़िया ये नचो त 12 महीने जी बेड़ी गुडल खाई गया बाबू खाई गया मच्छू खाई गयो किए तरी जैसे ना रब जो कुरान निहार अल्लाह जवे तो मुझे ताकत के चैलेंज न कर मां अल्लाह मर्जी जो मालिक हां कह जेला वक्त के 100 साल जो गया कह के बकला कला का डेढ़ जो गया मां रब का पूछण वारो कोई ना मुझे सोने करीम रब फरमायो मां पांजे सोने उज़ैर के 100 साल ताई निंद नहीं छड़ी घणा साल 100 साल का बाद हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अखड़ियों जो खोलियो इथे त नज़ारो अजीब लगो गयो दुनिया आबाद थी वया रोड रास्ता ठही वया कोठन जा कोठ ठही वया हैरत में तमा का तो पूछा हिकड़े मिनट ना जवाब लो 100 साल कुरान जी गाल में शक जी गुंजाइश ना है जे को शक करे ईमान का फारज थी वयो 100 साल उन बण जे हेठा सुतो पयो बण पिछी आहे ये लगो पयो मुंजा दोस्त अजीज जरा गौर कर वो उज़ैर अलैहिस्सलाम 100 साल का बाद दुनिया के दिसे तो अल्लाह कुरान में चवे तो काल कम लबिस दे खबर मुझा उज़ैर मौला हुकुम घणे टाइम का को थियो काल लबिस्तु यौमन औ बाद यौम ओ मुझा करीम रब तू जो उज़ैर न समझे तो को हिकड़ो दी या कहनी है जो हिसड़ो आराम कयो कुरान चवे तो हिकड़ो दी या दी जो हिस्सो आराम कयो उन वर असो घणो गुज़री वियो जवाब जो घणो गुज़री वियो वक्त सागियो सिज सागियो चंद्र सागियो मखलूक सागी टाइम सागियो कायनात ला 100 साल हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम कुरान छाप जो छाछ जो घणो टाइम रटके थी इकड़ी हुया काल लबिस्तु यौमन औ बाद यौम इकड़ो दी या दी जो कुछ हिस्सो या कंहिंजी ताकत जो मुझे करीम रब जी ताकत मुझो अल्लाह 100 साल दुनिया जेला 100 साल करे पर हिकड़े पांजे बाने के वो नीह जो अध दी करे दिखारे मुझे अल्लाह जी आलो काई बड़ी गाल ना है ओ मुल्ला तुझे नजर में त 12 साल मेरी गुडला पर अल्लाह जे कुदरत में जे करे हिकड़े मिनट जे बराबर रब रखे करे त मुझे रब का पूछण वारो कोई ना अगियो सवाल थी दो गाल त करे छड़ी इन सजन साईं जे फकीर खां पुछ 100 साल गुज़री वया बेड़ी भी गुडी वई जंज भी लुढ़ी वई सब कुछ हलियो वयो ये वापस कीअं थिया मां कुरान पढ़ा इजाजत ॾियो तमारो पजो सुनो कुरान पढ़ा कोट हाजी मोहम्मद रमजान दाहिरी वारो अल्लाह जो पाक कुरान करीम हिते तवा बुधो त कब्र में उस्ताद हजूर बख्श के दिल के मुझो करीम रब सुकून अता फरमाए मुझे सुने करीम रब जे जात बाबरकात फरमायो के हजरत उज़ैर अलैहिस्सलाम के अल्लाह जे जात वंजुरु इला हिमारिक वंफुरु इला तामिक ओ मुझा सुना उज़ैर जी मुझा मौला जेको अमड़ को खाधो ठहराए आयो हुए जरा उन दे तनिहार अल्लाह जो हुक्म थियो हज़रत उज़ैर जो अखियूं लगियो कादे उन बड़ जे तारीअ ते जंहिंमें मांडड़ी भाॼड़ी टंगी हुई ये जो निहारी मानी बितासिया भाॼी बितासिया कुरान जो जवाब ने मुसलमान 100 साल गुज़री वया मानी मां बो उपनिक
पाकन जो हथड़ो लगंदो आ उनन ला 100 साल हिक हिंड बराबर मुंहिंजो रब करे छॾींदो आ मुंहिंजो सुहिणो अब्दुल कादिर जीलानी उन जी जल अमड़ जो मचड़ो आ जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर जो मुंहुं कोन ॾिठो आ जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर सां कलाम कोन कयो आ जंहिं समझदारीअ खां बाद कॾहिं ख़ैर खे हथ कोन ॾिनो आ तहजुद जे निमाज़ में अल्लाह पारा क़ुरान जी तिलावत करण वारी अम्बड़ा ऐं बाबो केरु आहे बाबो उहो आहे जेको हिकिड़ो सूफ़ जेकॾहिं रोज़े खोलण जे लाइ खाईंदो आहे अल्लाह जो ख़ौफ़ तारी थींदो आहे त 12 साल बाग़ जी मज़दूरी कंदो आहे तॾहिं हिकिड़े सूफ़ जो मुंहिंजा मौला मूंखे ॾोहो माफ़ करे पोइ जंहिं जॻह ते अमड़ एतिरी नेक हुजे जंहिं जॻह ते अबो एतिरो परहेज़गार हुजे उन अबेरी अम्मा जे दरमियान मां जेको हीरो ऐं मोती निकिरंदो आहे जो उनखे ई त अब्दुल कादिर जीलानी चयो वेंदो आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे फरमायो फंज़ुर इला तआमिक पंहिंजे खाधे ॾे निहार हज़रत उज़ैर ॾिठो त खाधो ताज़ो लॻो पियो आहे व शराबिक रब जो क़ुरान अब्दुल मजीद ईअं न सही हे ॿिया बि हाफ़िज़ वेठा अथव यकीन न चयो त क़ुरान खोले पंहिंजे साम्हूं रखो अल्लाह फरमायो व शराबिक ऐं मुंहिंजा नबी जी मुंहिंजा मौला जेको शरबत ठाहे आयो आहे हा मुंहिंजा मौला भला उन ॾे निहार अल्लाह जे नबी शरबत जो हथ में खयो उहो ई ख़ुशबूदार ॼण हाणे अमड़ ठाहे ॾिनो 100 साल गुज़री विया मानीअ जी गरमाश ख़तम न थी 100 साल गुज़री विया भाॼीअ जी ख़ुशबू ख़तम न थी 100 साल गुज़री विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शरबत जी ख़ुशबू हेॾे होॾे कान वई इहो कंहिंजो पावर आहे जो मुंहिंजे करीम रब जो अञा अॻिते चओ त क़ुरान पढ़ा क़ुरान मुसलमान ए नौजवान जरा गौर कर मुझे सुने करीम रब जे कुरान ते अल्लाह ताला फरमा ऐ मुझा उज़ैर जी मुझा मौला मानी सलामत जी मुझा मौला शरबत सलामत जी मुझा मौला छाती चढ़ी आहे मौला कदह ते वंज़ुर इला हिमारिक पांजे कदह खे दगोल पांजे कदह दे निहार अल्लाह जे नबी उज़ैर अलैहिस्सलाम जो तो न पणजे हेठा बधो हुयो पहिरीं मानी ॾिठे पई आहे शरबत ॾिठे पियो आहे हाणे कदह खे ॻोल्हण जे लाइ हीअ जो निगाह कई ज़मीन मां मिटी उथण शुरू थी पाण में मिलंदी वई उज़ैर अलैहिस्सलाम ॾिसंदो हुयो मिंट बि कोन गुज़रियो मिटी निकिरंदी वई मिलंदी वई ठहंदी वई कदह हीक करे बीठो अल्लाह फरमा वलिनजअलक आयतन लिन्नास अल्लाह फरमा तो जो अल्लाह वो पावरफुल ताकत वारो आहे जॾहिं न पंहिंजो निशान जो ॾेखारणु चाहींदो आहे त ईअं ॾेखारे छॾींदो आहे 100 साल मिटी थी वई हर शइ पंहिंजे कुदरत ते ज़िंदा करण ते ईंदो आहे त सेकंड कोन लॻंदड़ मिटीअ मां साह वारो ग्रह तयारु थी वेंदो आहे उज़ैर अलैहिस्सलाम जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल खे तशफ़ी ॾियण लाइ मुंहिंजे करीम रब 100 साल जे मुर्द कदह खे ज़िंदा कयो 100 साल जे खाधे खे ताज़ो रखियो 100 साल जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शरबत खे सलामत रखियो वो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ही त मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो हसनी हुसैन थी अब्दुल कादिर जीलानी जे दर ते रोज़ जे कुराड़ी वेहंदी रोज़ वेहंदी सोना भी वाट कान्हे का सोना भी वाट कान्हे का सोने अब्दुल कादिर जीलानी हजरा करे जे मुझा मौला तू त करीम आहीं तू त रहीम आहीं तुझे करम ऐं रहमत में देर त नाहे मौला सवालण लगी वेठी आहे मौला बचड़ो हिकिड़ो त सॼे तू रब हुन खे ज़िंदा करे ॾींदे त तो अल्लाह जानो देर कान्हे मौला इन मिस्कीन
कबूल कर मुझे रब जे ज़ात फरमायो ऐ मुझे सोने नबी जा बचड़ा मां अल्लाह जी इहाई त कुदरत लिखंदो पंहिंजे मर्ज़ी सां टाहींदो वरी पंहिंजे आशिकन जे मर्ज़ी सां चओ त क़ुरान ॿुधो न क़ुरान जेतिरो क़ुरान ॿुधण चाहियो ॿुधण लाइ तयार आहे अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो यमहुल्लाहु मा यशा मिटाए छड़िया मुझी मर्जी मुझो सोनो करीम रब तो फरमाए तकदीर लिखण वारो भी मां अल्लाह मिटण वारो भी मां अल्लाह ओ मुझो सोना करीम रब वरी की आयत कुरान जी बड़ी आयत पढ़ा अने प्री ऐसी बात आडो पीछा आप सब तो मजीद सामो बैठो न जो कुरान खुलियो पे पढ़ंदो तो वञा या अंदाज़ो आहे कुरान जो डोली हली रही है रब जे रहमत जो छोली हली रही मान तो चवा कि ते कुरान पढ़ा चलो चलो कुरान पढ़ा फइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहु वअनसितु लअल्लकुम तुरहमून अल्लाह जी रहमत कॾहिं पंहिंजे ते वसंदी आहे जो जॾहिं रब जो क़ुरान ख़ामोश थी ॿुधंदो आहे साधारण लफ़्ज़नि में तर्जुमो कयां साधारण लफ़्ज़नि में तर्जुमो कयां त अल्लाह जी रहमत केरु आहे जो मुंहिंजो मदीने जो शेर अल्लाह जी रहमत केरु आहे जवाब ॾे अल्लाह कंहिंखे रहमत बनाए मोकिलियो आहे साधारण लफ़्ज़नि में मफ़हूम आयत मुबारक जो इहो थींदो जॾहिं मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे जॾहिं ॿुधण वारो सुकून सां ॿुधंदो आहे मां अल्लाह जे हुक्म सां मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन जे क़ल्ब ते निगाह ख़ास फरमाईंदो आहे मुंहिंजा मुस्लमान भाउ त अल्लाह जे ज़िक्र ऐं मदीने वारे मीर जे दुरूद जी महफ़िल सब कंहिंजे नसीब में बस जी ॻाल्हि नाहे ही उनखे नसीब थींदो आहे जो जेके मुंहिंजो करीम रब पाण चाहींदो आहे आयत जो तर्जुमो थोरो करे वठां ऐं ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो ला ततवल्लौ क़ौमन ग़दिबल्लाहु अलैहिम उन्हनि सां दोस्ती न रखिजो उन्हनि जे भर में न वेहिजो जते अल्लाह जो गज़ब फैला जो मुंहिंजा करीम रब असांखे कहिड़ी ख़बर ए त मस्जिद सॼी भरी पई आहे बाज़ार में शहर सॼो भरियो पियो आहे रोड सॼा भरिया पिया आहिनि मौला असांखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो गज़ब कंहिं ते आहे तुंहिंजी रहमत कंहिं ते आहे मग़ज़ूब कहिड़ो आहे महबूब कहिड़ो आहे मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो हा हा मां अल्लाह इत्तला ॾेई छॾियो आहे मौला कंहिंजे दिल ते लिखियलु कोन्हे रब चवे थो निर्णय
ते भी लिखला मौला नजर को न थो अचे अल्लाह फरमाए तो नजर उनके ईंदो जेको हिनन अखिन सां पर हिनन अखिन सां दीदार कंदो कुरान दे हला लतीफ दे हला जवाब दे जल्दी जल्दी लतीफ दे हला काहोड़ खफीसी काहोड़ खफीसी सूची न तो सुभान आशिक इने अखरे वनी लख्या ना मकान हुसा कदजी हुतिया अदा बाबू से बिरिया सबोई सुभान आयो नजर उन्हन जेके ना अल्लाह जे जिक्र में खुदा जे इश्क में खुदा जे मोहब्बत में फना फिल्लाह थी वींदा लतीफ सरकार फरमायो कुदरत जे रंग जा नज़ारा ओही ॾिसंदा सॼो ई सुभान खुदा केतिरो आहे खुदा जी खुदाई केतिरी आहे मां अर्ज़ कयो त 13 लख 500 ज़मीनूं कढजनि हिक सिज जेतिरियूं न आहिनि एतिरी अलाए केतिरी मख़लूक आहे पर बगदाद में वेहण वारे अब्दुल कादिर जीलानी घोट प्यारे फरमायो नज़र तो इला बिला दिल्लाह जमा मां अब्दुल कादिर जीलानी के अल्लाह पांजे पूरी कुदरत जा सभिनी शहर जा दीदार कराया यानी अल्लाह जे कुदरत जे निसारन जा दीदार कंदा हन केर कंदा हन जो जन के मुझो खुदा पांजे कुर्बे खास में नवाजी अल्लामा सन्नाल्लाह पानीपती रहमतुल्लाह ताला अलैह इमाम रब्बानी मुजद्दिद मुज़फ्फर अल-फसानी नक्शबंदी सिलसिले जो सरवान सुने इमाम रब्बानी जेला अल्लामा सन्नाल्लाह काजी पानीपती फरमाइन था यमहुल्लाहु मा यशा इन कुरान करीम जे आयत जे तफसीर में पाण फरमाइन था इमाम रब्बानी जा पुटड़ा लाहौर में मुल्ला अशरफ वटे पढ़दा हुया मुल्ला अशरफ वटे बचड़ा इमाम रब्बानी जा पढ़दा हुया पाण पांजे बचड़न के वठण आया जेडी मन बचड़न के वठी गई घर पहुंचा पाण पांजे पुटड़े के फरमाए बच्चा जी बाबा तमा जो उस्ताद त बदबख्ता जागो था कह फरमाए इमाम जवाब जो कह फरमाए इमाम गाली कितनों पे बयान कुरान करीम में आयत यमहुल्लाहु मा यशा मुफस्सिर मौलाना अल्लामा सन्नाल्लाह काजी सन्नाल्लाह पानीपती रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाइन था बचड़े के जवण लगो पीर बाबा जी मुझा सोना बाबा तो जो उस्ताद जे दिल ते लिखियो पयो त ही बदबख्ता छा लिखला ते बदबख्ता पुट निहारे चयो ओ मुझा सोना बाबा जी मुझा बचड़ा मुझा बाबा जेको हकीम मर्ज सुञाण दो ओ दवा पिंडई जान दो ओ मुझा सोना बाबा कयामत जो दी थी दो दुनिया जे आलो इमाम रब्बानी जे बचड़न जो उस्ताद मुल्ला अशरफुल्लाह होरी होंदो मुझा सोना बाबा उते दुनिया दिसंदी त इमाम रब्बानी जे पुटड़न जो उस्ताद बदबख्त रहजी वयो मुझा बाबा इहा अल्लाह जे इन नेमत जी नाशुक्री थी पवंदी सोना कुर्ब कर जीअं न ॾिठो अथई त बदबख्ता अॼु हथड़ा खणी इन जी बदबख्ती में ॾे मुंहिंजे उस्ताद खे नेक वक़्तु निकिराए छॾे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी मुंहिंजा दोस्त अजीज अल्लामा सन्नाल्लाह पानीपती न आयत करीमा जे तशरीह में लिखल था उते ई वेही करे हथड़े सां हीअं जो कयो हीअं करे पाण फरमायो अॻु में तुंहिंजो उस्ताद बदबख्त हुयो हींअर अल्लाह जे ज़ात जी तक़दीर तब्दील करे बख्तन वारो बनाए छॾियो तक़दीर लिखी गई गालायो कह लिखी अल्लाह जी ज़ात
तब्दील कह कई ॻाल्हायो जो अल्लाह जी ज़ात लिखल तक़दीर तब्दील कह कई अल्लाह जी ज़ात उन रब का पुछ मौला लिखी भी पाण पियो ड्राही भी पाण पियो मामलो चाहे अल्लाह फरमायो मामलो सिधो आहे जॾहिं न मां तक़दीर लिखी पंहिंजे कुदरत जे मर्ज़ीअ सां लिखी मौला ड्राथे छो अल्लाह जा जन पंहिंजूं जानियूं मां अल्लाह जे राह में क़ुर्बान करे छॾियूं आहिनि उन्हनि आशिक़नि जा हथड़ा बि मां रब कोन मोटाईंदो अञा सादर लफ़्ज़नि में तोखे ॿुधायां हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुचंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रस्ते में हिकु औरत आहे जेका ख़ाली हिंदोरो पहिलो ॾींदी आहे अल्लाह जा नबी सोहणा कलीम जी अल्लाह जी बानी सिकायल आहे बचड़े जी अल्लाह जे दरबार मां पुटड़ो त वठी ॾे अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते अर्ज़ कयो मौला हिकु औरत आहे जेका ख़ाली हिंदोरो पहिलो ॾे जवाब मिलियो ऐं मुंहिंजा मूसा इन जे मुक़दर में पुटड़ो लिखियल ई कोन्हे को तक़दीर में पुटड़ो लिखियल ई कोन्हे को अल्लाह जे नबीअ जे जवाब ॾिनो माई तुंहिंजे मुक़दर में पुटड़ो लिखियल ई कोन्हे हाणे पई सकड़ा हिंदोरा लोन माई मायूस न थी आहे वेही रही आहे चवे थी अल्लाह जा नबी ख़ुदा वॾो करीम आहे कुझु ॾींहंनि खां बाद को मलंग अल्लाह जो फ़क़ीर अची वियो ओ अल्लाह जी मानी जी अल्लाह जा माना सकड़ो हिंदोरो पहिलो ॾींहुं जी छा कयां तक़दीर में जो लिखियो न आहे सकड़ो न ॾियां ॿियो छा ॾियां निहारे चवे तो चुपड़ी करे घर वञ 12 महीने रब तोखे पुटड़ो ता फरमाईंदो जागो था उन औरत ईअं न चयो त अल्लाह जे नबी जवाब ॾिनो तूं वरी छा थो चई अल्हम्दुलिल्लाह चई करे हिंदोरो पंहिंजो वेड़े करे वञी घर में रखंदी आहे अल्लाह करीम मुंहिंजे बेनियाज़ रब उनखे बचड़ो अता फरमायो 12 महीना पूरा थिया वो बचड़ो खणी हिंदोरे में साॻी जॻह ते लोटण लॻी अल्लाह जो नबी हज़रत मूसा लॻियो ओ अल्लाह जी बानी पुटड़ो कंहिंजो आहे चवे थी सोहणा कलीमुल्लाह मुंहिंजो आहे तोखे त लिखियल ई कोन हो जे लिखियल त कोन हो पर ॾियण वारे ॾेई छॾियो आहे उन करीम रब जे कुदरत में देर न आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन नियत सां वञे थो मौला तुंहिंजे दरबार मां जवाब मिलियो इन औरत खे पुटड़ो लिखियल न आहे अॼु इहा औरत पुटड़ो लेॾे रही आहे अल्लाह जे दरबार में पहुचंदो आहे अञा सवाल नथो करे अल्लाह जे तरफ़ खां हुकुम आयो ऐं कलीम जी मुंहिंजा मौला ए प्यालो बि खण ए छुरी बि खण इंसान जे इन रान जो मांस बि खपे इंसान जे जिस्म जो खून बि खपे हिकिड़ो प्यालो खून सां भरे हिकिड़ो प्यालो मांस सां भरे सवाल करण जो मौक़ो ई न मिलियो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे हथड़े में ॿ प्याला हिकिड़े हथड़े में छुरी अचे कहे असां अब्दुल मजीद जहिड़े मुजाहिद खे चई रब थो चवे मांस खपे रब थो चवे खून खपे अल्लाह जल्दी ये मज़ाक शहीदन सां छो थो करे अल्लाह के वरी असां जे मांस जी ज़रूरत न पई आहे खालिक उनखे कहिड़ी ज़रूरत आहे हुन खां पुछी मगर सभु फोटारींदो वियो हाणे अल्लाह जो नबी अल्लाह जे हुकुम खे आरो रखी वञे थो पियो पहाड़ जे विच में हिकिड़ो दीवानो तूं ही तूं में लॻो पियो ओ लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उगती बहाना लॻी तुंहिंजी तार आजन खे मस्तानो दीवानो अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हज़रत मूसा कलीमुल्लाह ॾिठो हे त सुकला जान में रत ई कोन्हे इसको इनखे छा चवां ए रत किथों ॾींदो अल्लाह जो नबी अॻिते वधियो उन सुकल सॾ कयो ओ सोहणा कलीम ज़रा हेॾे आ ते ख़बर अॼु यार जो कहिड़ो पैगाम खणी पियो घुमी अल्लाह जे नबी कलीमुल्लाह छुरी कढी ए छुरी भी यार जे तरफ़ खां ए प्यालो भी यार जे तरफ़ खां हे प्यालो भी करीम रब जे तरफ़ खां हिकिड़े प्याले में मांस खपे हिकिड़े प्याले में खून खपे वारो कर ही जिस्म अॼु कम न ईंदो त वरी कॾहिं ईंदो उन दीवाने फ़क़ीर उन मस्ताने फ़क़ीर छुरी खणी मांस कढी हिकिड़ो प्यालो त भरे छॾियो हाणे खून किथों अचे रग के जिस्म के अंग के वठणी थो वञे किथों फुड़ो निकिरे किथों फुड़ा निकिरनि ता त हिकिड़ो प्यालो
रब ज़ुल जलाल जे तरफ़ां जवाब मिलंदो आहे आए मुंहिंजा मूसा तूं पंहिंजे सवाल जो जवाब पंहिंजे हथनि में खणी आयो आहे मुंहिंजा मौला राज़ कहिड़ो आहे अल्लाह फरमातो के हुकुम कयो वियो त इंसान जो मांस खपे इंसान जो रत खपे इंसान त तूं पोइ खणी कढी ॾेई छॾी तूं बि त इंसान हुए खणी कढी ॾेई छॾी है सवाल ई आहे त मौला मूंखे जवाब मिलियो ए पुटड़ो किथे वियो मुंहिंजा सोना मूसा मां अल्लाह जे दरबार में जो हज़रत मूसा ईअं न चयो त मौला इन औरत खे पुटड़ो ॾे उन औरत जो मुंहिंजे लाइ पुछी अचिजां मौला हिन औरत खे लिखियल आहे या न आहे जवाब मिलियो त लिखियल कोन्हे मौला लिखियल कोन हो कीअं मिलियो लिखियल त कोन हो पर इहे दीवाना मस्ताना जो अंकल करे वेहंदा आहिनि त पंहिंजो अण लिखियो ठाहे इन्हनि जो लिखियल वरी लिखी छॾींदो मुंहिंजो अल्लाह लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां ऐं ड्राही तो वरी कंहिंजे मर्ज़ी सां जवाब ॾे कंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाए लॻे थो त तूं थकल आहीं या थकिजी पियो आहीं मूं अञा मौज़ू कोन छेड़ियो आहे तूं हाणे ई थकिजी पए त कीअं कमु हलंदो दुरूद मुंहिंजे सॼे सल्लल्लाहु गाल समझी वे भला त अल्लाह जे कुरान करीम बुधायो त मां अल्लाह जी कुदरत केतरी वडी आहे मां अल्लाह जी कुदरत इतां अॻिते वधियासीं न मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझा पाना कायनात जो ज़रो ज़रो मां अल्लाह जे हुक्म सां हली रहियो आहे कायनात जे अंदर 18000 मखलूक अल्लाह पैदा कई आहे भला सवले सुवाल जो जवाब ॾियो इन 18000 मखलूक में पैसन जो खौफ पैसन जो हिर्स कमाइण जो कंहिंखे आहे